सिंधु नाइंसाफियों जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लाम कोड प्रेस क्लब आॾो ब्लॉक 1 जे रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। ब्लॉक 1 जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि इस्लाम कोड प्रेस क्लब आॾो हिन वक़्तु एहतजाज कयो आहे। मुतासिरीन दावूं करे रहिया आहिनि त ब्लॉक 1 ते कमु कंदड़ कंपनीज़ ऐं रेवेन्यू अमलदार मुसलसिल ज़्यादतियूं करे रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ रहवासी जेके आहिनि उहे मुतालबो कनि पिया त ब्लॉक 1 ते कमु कंदड़ कंपनियुनि एहतजाज कंदे ॿुधाइनि पिया त ब्लॉक 1 ते कमु कंदड़ कंपनी को बि असां सां इंसाफ़ करण जे लाइ तयारु न आहे। एहतजाज कंदड़ रहवासी बार बार दाहे रहिया आहिनि त कोयलो असांजे पेरनि हेठि निकितो आहे, असांखे जाइज़ जेके मसइला असांजा हल न पिया कया वञनि। कंपनी मुसलसिल ॾाढ ऐं ज़बरदस्ती वारो सिलसिलो जारी रखियो आहे। हीअ चवनि पिया त असां कॾहिं बि कोयले जी मुखालफ़त न आहे कई, असां तरक़ी जा हामी आहियूं, पर कोयले एवज़ थींदड़ तरक़ी में असांखे हिसो नथो ॾिनो वञे, असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम नथा कया वञनि। हीअ मुसलसिल दाइनि पिया त ब्लॉक 1 ते जीअं कमु शुरू थियो आहे उन ॾींहंनि खां वठी अॼु ॾींहं ताईं कंपनी असांखे एतमाद में न आहे वरितो, असांजा जाइज़ मुतालबा नथा मञिया वञनि। जी नाज़रीन, हीअ एहतजाज कंदड़ जेके रहवासी मुसलसिल दाइनि पिया त ब्लॉक 1 ते जेका कमु कंदड़ कंपनी आहे उहे असांजी का बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। असां ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए रहिया हुआसीं। इस्लाम कोड प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदड़ जेके रहवासी आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि, मुसलसिल दाइनि पिया त असां सां कंपनी को बि तावन करण जे लाइ तयारु न आहे। हीअ अहम ब्रेकिंग न्यूज़ हुई जेको असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाई पए त ब्लॉक 1 जा जेके रहवासी आहिनि उहे बि पंहिंजनि हक़नि जे ख़ातिर हिन वक़्तु रोडनि ते निकितल आहिनि ऐं उन्हनि इहो ऐलान कयो आहे त असां वधीक जेका एहतजाज जो सिलसिलो आहे उहो तेज़ कंदासीं ऐं असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे जल्द तस्लीम कया वञनि। हीअ अहम ब्रेकिंग न्यूज़ हुई जेके पंहिंजे नाज़रीन सां शेयर कईसीं। मकानी मान के